इस्लामकोट भरिसां ॻोठ राणे जी ढाणी जा रहवासी आहिनि, ठक्कर बिरादरी जा माण्हू आहिनि। एहतजाज कनि पिया त इंस्पेक्टर आहे चैन सिंह ही चवंदा त असांजी जेका सर्वे नंबर जेके ज़मीनूं आहिनि उन्हनि ते कब्ज़ो कयो आहे, असांखे धमकियूं बि ॾिए पियो। इस्लामकोट प्रेस क्लब जे एहतजाज कनि पिया, हिन खां पुछूं था त हीअ छा था चवनि। असां सां ॾाढा ई करे जॾहिं असीं उते वियासीं तॾहिं असां ते कुआड़ियूं ऐं बंदूकनि जा फायरिंग कया। असां ते 29 तारीख़ ते हमिलो कयो ऐं साईं 4 तारीख़ ते हमिलो कयो। हींअर जेको पंहिंजी होली हुई उन होली जे ॾींहुं असां ते फायरिंग कया ऐं असांजे सर्वे नंबर 10 नंबर 40 कड़ा आहे, तंहिं ते बि हिन जो कब्ज़ो आहे। कब्ज़ो हिननि जी बनी ते आहे। 83 नंबर ऐं जेका ॿियो 29 नंबर उन्हनि जो कब्ज़ो आहे। गवर्नमेंट खे अपील करणु चाहियूं ऐं SP साहिब खे हिन ते कार्रवाई कई वञे। हू पुलिस जो माण्हू आहे। 83 नंबर ऐं 10 नंबर ॿिन्हिनि ते कब्ज़ो आहे। रोज़ कुआड़ियूं ऐं बंदूकनि सां रैम्फलनि सां उते बीठो आहे। मुतालबो कनि पिया SSP थरपारकर खां नोटिस वरितो वञे, पुलिस जो जेको अमलदार आहे उन जे ख़िलाफ़ु कार्रवाई करे असां जेको ज़मीनूं कब्ज़े हेठि आयल आहिनि उहो वापसि ॾियारियूं वञनि। गाज़ी बजीर, अवामी आवाज़ TV न्यूज़, इस्लामकोट। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।